किस्सो नंबर 7। सुनिया ही सही पर समझे की न। वतायो फ़कीर के मुसाफिरीअ तां मोटी रहियो हो। पंध तमाम घणो हो, सो अल्लाह के सवाल कयाई त मौला का सवारी ॾियार त पंध खां छुटां ऐं झट पहुचां। इहो ख्याल करे अॻु भरो थियो त हिकु सिपाही बीठो हो, जंहिं जी घोड़ी ताज़ी वियाई हुई। सिपाही हैरान हो त केॾी मार। अॻिते वधण खां पहिरियां हिन वीडियो खे लाइक कयो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे बटन ते ज़रूर क्लिक कयो। फर उथी हलण जहिड़ो थींदो जो थाणे ते पहुचंदुसि। ओचितो जो वताए खे अबालियुनि हालतुनि में रस्ते सां ईंदड़ ॾिठाई त सॾु करे चयाईंसि त सिघो थी ही फर कंध ते खण ऐं मूंखे थाणे ते पहुचाए पोइ वञ। वताए चयो, आऊं ग़रीब मुसाफ़िर आहियां, परे वञणो अथमि, मूंखे छॾ। पर सिपाही हिकु बि कोन ॿुधसि ऐं ज़ोरी फर खणी कंध ते रखियईंसि। फ़कीर लाचार थी फर खणी उथी हलियो। वाट ते निमाणियूं अखियूं खणी चयाईं त ए मौला, सुणियई सही पर सम्झई कोन। मूं चयो त मूंखे कंहिं वाहट ते सवार कर, पर तूं वरी माॻियुनि मंझि मथां वाहट चाढ़े छॾियो। दोस्तो, सिंधी खोजी के सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूर इज़हार कयो।